वगण लगे ॻोठ जाफ़राणी में सावणीअ जी पयल बरसातुनि सबबि ढोल वॼाए ख़ैरात वठी बचड़नि जो पेट पालींदड़ फ़क़ीर गुलबहार मंगणहार जो कचो घर पिणु ड्रही पट पइजी वियो। घर किरण बाद हू गुज़िरियल 2 महीननि खां वठी बचनि समेत खुलियल आसमान हेठि उस ते ज़िंदगी घारण ते मजबूर बणियल आहे। तक जे चूंडियल नुमाइंदनि ज़िलई इंतज़ामिया तोड़े वार्ड नंबर 1 तां चूंडियल काउंसलर त कंहिं बि मिस्कीन फ़क़ीर जी सार संभाल न लधी। खेसि हिन वक़्त ताईं राशन टेंट समेत ॿी का बि इमदाद न मिली सघी। ढोल वॼाए हर वक़्तु माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं विखेरे आवाम जे ख़ुशियुनि खे ॿीणो कंदड़ फ़क़ीर गुलबहार मंगणहार घर किरण बाद पाण पंहिंजे बचनि समेत ॾुख ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर बणियल। उन मौक़े ते फ़क़ीर गुलबहार मंगणहार TSA न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब मंगणहार फ़क़ीर आहियां, मिसकिन आहियां। ही मुंहिंजो कार्ड ठहियल आहे। असां वेठा हुआसीं कादिर बख़्श मुगेरी साम्हूं असांजे ॻोठ आहे, उतां जो कार्ड ठहियल आहे। गुरबत जो जहान आहे। असांजे वॾनि प्लाट कोन वरिता, बरोचनि जे प्लाट में भोतारनि जे वेठा। अलाह साईं मूंखे ॾिनो, मां ढोल वॼाईंदड़ आहियां, फ़क़ीर मंगणहार आहियां। ढोल वॼाए पंहिंजो महिनत करे ही ज़मीन टुकरो हिते मां वरितुमि, जेको मूंखे अलाह साईं ॾिनो। ही मां ठाराए 10 साल रातुनि जा मां पंहिंजे बचनि सां हिते आसास कयुमि। जेको मुंहिंजो हाल हो, सैर सफ़ा कंदा आहियूं, अटो बाट वठंदा आहियूं, पंहिंजे राज भोतार मूं ढोल वॼाईंदा आहियूं। रोज़ी मुंहिंजी इहा ई आहे। मंगणहार फ़क़ीर आहियां। मां जिते बि वियो आहियां, यारे तेरे वियो आहियां, मां चयुमि साईं मुंहिंजो जॻह जो लिखी मोकिलियो। उन्हनि चयो तुंहिंजो कादिर बख़्श मुगेरी जो कार्ड आहे, ओॾे वञ। जाफ़राणे यूसी में आयुमि, मां चयुमि साईं मुंहिंजो जाइ जो लिखी मथे मोकिलियो अर्ज़ीनामो, चई बाबा तूं कादिर बख़्श मुगेरी वञ। कादिर बख़्श मुगेरी वियुमि त उते बि मूंखे उन्हनि न लिखी ॾिनो आहे। पोइ मूंखे हिकिड़े सुठे दोस्त ॿुधायो, तूं पंहिंजे कार्ड सां जेको तोखे ॻाल्हाइणो आहे, मथे बाला ऑफिसर साहब वेठा आहिनि, उहे पाण इंसाफ़ कंदा, गौर कंदा। मुंहिंजो ही कार्ड सिर्फ़ु कादिर बख़्श मुगेरी में निकितल आहे। मां जाइ वरिती आहे हिते जाफ़राणनि में। ही जाफ़राणनि जो तकियो आहे, वाटर सिपल आहे, पुराणो क़दीमी आहे हिते यारे देरे खां। उन जे लॻ मुंहिंजी आहियां, मिसकिन आहियां। ढोल वॼाए पंहिंजो ही मक़ाम ठाहियो हुउमि, जेको बरसाति जी वजह सां हे मुंहिंजो किरी पियो आहे। हाणे मूं वटि ठहिराइण जी का बि ताक़त न आहे जो मां ही ठाराए सघां। मां वधि में वधि इहो अर्ज़ु थो कयां त मूंखे जाइ ठहिराए ॾियनि। मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां, दुआगो आहियां। ग़रीब मंगणहार फ़क़ीर आहियां, ख़ुशियूं विराईंदा आहियूं। ढोल दमा वॼाए मुंहिंजी ॿी का रोज़ी बि न आहे। मां सभु बाला ऑफिसर साहबनि खे, DC साहब खे, AC साहब खे, MLA साहब खे, MPA साहब खे, मुराद अली शाह बादशाह खे, सभिनीनि खे मां अर्ज़ु थो कयां, बिलावल साहब खे, त मुंहिंजो ग़रीब जो मदद कनि, मूंखे मुंहिंजो घरड़ो ठाराए ॾियनि। मां उन्हनि जो दुआगो आहियां। ढोल वॼाए पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कंदड़ फ़क़ीर गुलबहार मंगणहार ऐं संदसि घरवारी DC क़बर शदात कोट चूंडियल नुमाइंदनि समेत वस वारनि खे अपील कई आहे त खेनि टेंट ऐं राशन समेत जॻह ठाराए ॾिनी वञे।